हैदराबाद यूनियन ऑफ जर्नलिस्ट यूनियन मटियारी जो चूंड इजलास भिटशा रेस्ट हाउस में चेयरमैन इलेक्शन कमेटी गुलाम मुश्तबा जोखियो की सदारत में थी गुजरियो। चेयरमैन इलेक्शन कमेटी गुलाम मुश्तबा जोखियो पारा जारी कयल पधराई मूजिब मुकर्रर कयल वक्त ताईं भिटाई पैनल के उम्मीदवारन खां सवाइ ॿिए कंहिं बि पैनल फॉर्म जमा न कराइण सबबि भिटाई पैनल के समूरन उहिदेदारनि खे बिना मुक़ाबले कामयाब करार ॾिनो वियो हो। जंहिंमें सदर रजिब बोज़दार, सीनियर नायब सदर ज़ुल्फ़कार मेमण, नायब सदर वकील मेमण, जनरल सेक्रेटरी मुश्ताक अहमद राहू, ज्वाइंट सेक्रेटरी अली कासिम पल्लाल, खजानची फजल बलोच के कामयाब करार ॾिनो वियो। जॾहिं त एग्जीक्यूटिव कमेटी ते आसिफ राजपूत, मोहम्मद जुमन चौहान, इम्तियाज़ अबड़ो, फ़कीर सिकंदर साहिवाल ऐं ज़ीशान अबड़ो कामयाब थिया। कामयाब थियल उम्मीदवारनि जो बाज़ाब्ता ऐलान कयो वियो। इन मौक़े ते सहाफ़िन वरियंग में शिरकत कई ऐं नवनि कामयाब थियल उहिदेदारनि खे गुलनि जा हार पाराए अजरकुनि जे तोहफ़नि सां खेनि मुबारकबाद ॾिनी वई। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।